सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब छहों सबक चौथों निस्बत मिसालनि जो हल रेशो सॉल्यूशन ऑफ प्रॉब्लम्स ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां नाना आबिद। वारो हिन सबक जी शुरूआत मां शाह अब्दुलतीफ़ भिटाई जे हिकिड़े बेत सां कंदुसि। शाह साहब फरमाए थो, सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार हण भाला वेढ़ भाकरें आॾी ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थी। मतलब शाह साहब चए थो त जेकॾहिं तूं बहादुर आहीं ऐं तोखे कामयाबी खपे त तूं पंहिंजा सभु हथियार इस्तेमाल कर, तेग तरार भाला, ऐं उन्हनि खे इस्तेमाल करण जो गुरु बि तोखे अचणु खपे। सो ॿारो जेके मां हिन बाब जा पहिरियां 3 सबक तव्हांखे पढ़ाए चुको आहियां, उन्हनि में मूं तव्हांखे उहे हथियार ॾिना आहिनि, उहे तेग तरार ऐं भाला ॾिना आहिनि, जिन जी मदद सां तव्हां रियाज़ीअ जी मैदान जी जंग विढ़ी ऐं सोभ पाए सघो था, मतारा थी सघो था। सो अचो त हाणे असां वटि हथियार त आहिनि, हाणे उनखे इस्तेमाल जो गुर सिखूं ऐं मैदान में लही पऊं। वारो पोयनि 3 सबकनि में असां जेका ॼाण हासिल कई उहा इहा आहे त निस्बत खे लिखिबो आहे ए निस्बत बी या ए इज़ टू बी, जेका बराबरि आहे ए अपॉन बी जे, यानी असां हिनखे अणपूर में बि लिखी सघूं था ऐं हुनखे वंड जी शिकिल में ए डिवाइडेड बाय बी करे बि लिखी सघूं था। निस्बत लिखण लाइ ज़रूरी आहे त हीअ ॿई उन जा जेके एलिमेंट्स आहिनि, मुंड ऐं पुछड़, उहे साॻिया मक़दार हुजनि ऐं साॻिया एका हुजनि। इहो साॻियो हुजणु ज़रूरी आहे, न त निस्बत कोन ठहंदी। असां इहो बि ॾिठो आहे त निस्बत ते अणपुर जा सभु क़ाइदा लागू थींदा आहिनि, यानी जेकॾहिं असां निस्बत जे ॿिन्ही एलिमेंट्स खे कंहिं हिकिड़े साॻे ई अंग सां ज़रब कयूं या वंड कयूं त निस्बत में को फ़र्क़ु कोन ईंदो आहे। असां इहो बि ॾिठो त निस्बत जो को बि एको न हूंदो आहे, छो त जॾहिं असां कटींदा आहियूं, सादो कंदा आहियूं, त उहे एका पाण में कटिजी वेंदा आहिनि। साॻियनि मक़दारनि जा मुख़्तलिफ़ एका मटाए साॻिया करे वरी बि निस्बत ठाहे सघिजे थी। जेकॾहिं साॻिया न हुजनि एका त उन एकनि खे असां मटाए साॻिया करे वरी निस्बत ठाहींदा आहियूं। निस्बत जे सवालनि खे हल करण जो गुर सिखण लाइ असां तव्हांजी किताब में नल ही मिसाल हल कंदासीं। हिन मिसाल में चए थो त ॿिनि रक़मनि 210 रुपयनि ऐं 105 रुपयनि जी पाण में निस्बत लहो ऐं सादी सूरत वारी बराबरि निस्बत में आणियो। हिन सवाल जा 2 हिसा आहिनि। पहिरियों हिसो आहे त 210 ऐं 105 रुपयनि जी निस्बत लहणी आहे ऐं ॿिए हिसे में हुनखे सादी सूरत में आणिणो आहे। असांखे ख़बर आहे त सवाल हल करण खां पहिरीं असां ॾिसंदा आहियूं त असांखे मिलियल छा आहे, यानी डेटा छा आहे। सो डेटा हिन में आहे असां वटि मिलियल आहे 210 रुपया ऐं 105 रुपया। इहे असां वटि 2 रक़मूं मिलियल आहिनि। उन खां पोइ असां चेक कंदासीं। चेक छा करिणो आहे त ॿई मिक़दार साॻिया आहिनि या ॿई एका साॻिया आहिनि, छो त जेकॾहिं ॿई साॻिया न हूंदा त निस्बत कोन ठहंदी। सो मिक़दार हिन में 2 रक़मूं आहिनि, उनजे करे मिक़दार साॻिया आहिनि। असां जवाबु लिखियो हा एका साॻिया आहिनि, हा ही बि रुपयनि में आहे, ही बि रुपयनि में आहे, सो एका बि साॻिया आहिनि, असां जवाबु लिखियो हा। हाणे असांखे हुन खां पोइ ॾिसणो आहे त ऑर्डर कहिड़ो थींदो, यानी इन ॿिन्ही निस्बतुनि जो, ॿिन्ही रक़मनि जो तरतीब छा हूंदी, मुंड कहिड़ो हूंदो ऐं पुछड़ कहिड़ो हूंदो। सो पहिरीं 210 लिखियल आहे, उन करे असां हुनखे मुंड था चऊं। पोइ 105 लिखियल आहे, उन करे असां हुनखे पुछड़ था चऊं। सो मुंड 210, पुछड़ 105। हाणे त रुॻो निस्बत लिखणी आहे, उहा निस्बत असां लिखी छॾी 210 निस्बत 105। सो इहा असांजी निस्बत थी ऐं अहिड़े तरीक़े सां असां पहिरियों हिसो मुकमल कयो। ॿारो ॿिए हिसे में असांखे इन्हे नदर निस्बत जी, यानी हिन निस्बत जी सादी सूरत ॻोल्हणी आहे। सादी सूरत में निस्बत खे आणण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि, जिन मां 4 तरीक़ा जेके आम फहम आहिनि उहे मां तव्हांखे हिन सबक में ॾेखारींदुसि। उन्हनि मां जेको तरीक़ो तव्हांखे वधीक सवलो अचे, वधीक सम्झ में अचे, वधीक दिलि सां लॻे, जंहिंमें तव्हांखे वधीक एतमाद हुजे, उहो तरीक़ो तव्हां पंहिंजे लाइ इस्तेमालु कंदा रहो। ॿारो असांखे ख़बर आहे त निस्बत दरअसल अणपूर आहे। सो हिनखे असां अणपूर जी सूरत में बि लिखी सघूं था, 210 भाङे 105। सो अचो त हिनखे पहिरीं असां अणपूर जी सूरत में लिखियूं। सो मूं लिखियो 210 निस्बत 105 बराबरि आहे 210 भाङे 105। उन समय मुंड ऐं पुछड़ ईंदो छेद में। हाणे असांखे उन ऐं छेद खे साॻियनि अददनि सां वंड करे
हिन खे सादो करणो आहे, यानी जेके असां चवंदा आहियूं त असांखे हिन में खोड़ा आणणा आहिनि। पर तव्हांखे यादि हूंदो त मूं तव्हांखे पढ़ायो हो 3 बाब जे सबक 8 में त पूरो वंडजण जी चकास छा हूंदी आहे। इहा पूरो वंडजण जी चकास असांखे हिते कमु ईंदी आहे। असांखे ख़बर आहे त 3 सां कीअं वंडजंदो आहे, 2 सां कीअं, 3 सां कीअं, 4 सां कीअं। सो इहो तव्हां हिकिड़ो दफ़ो वरी यादि करे वठो, न त इहा शीट जेको आहे तव्हां इस्तेमालु कयो ऐं तव्हां जेको आहे सादो करण जी सूरत में हमेशह हिनखे पंहिंजे ज़हन में रखो। सो हाणे असां इन शीट खे इस्तेमालु करे हिनखे सादी सूरत में आणींदासीं। असां ॾिसूं था त 2 जो खोड़ो हिन ते कोन लॻंदो, छो त 2 जे लाइ ॿधी हुअणु ज़रूरी आहे, 105 ॿधी कोन्हे। 3 जो खोड़ो हिन ते लॻंदो, छो त हिते बि हिन जो जोड़ 6 ऐं हिते हिन जो जोड़ 3 आहे, ॿई 3 सां वंडिजी वञनि था, उनजे करे 3 जो खोड़ो लॻंदो। वठंदासीं 3 जो खोड़ो असां। 7 टिका 21 ऐं ॿुड़ी जी ॿुड़ी जेका आहे उहा ईअं जो ईअं अची वेंदी। 105 ते लॻंदो 3 टिका 9, बाक़ी बचंदो 1 ऐं 5 टिका 15, इहो थियो 15। हाणे अॻियां ॾिसंदासीं छा जो खोड़ो लॻे थो। अॻियां 4 जो कोन लॻंदो, 5 जो असां ॾिसूं त लॻे थो या न। 5 में असांखे ॾिसणो आहे त हिते 5 या ॿुड़ी हुअणु खपे, ॿिन्ही में 5 ॿुड़ी आहे, सो 5 जो खोड़ो लॻंदो। सो लॻायूं था 5 जो खोड़ो, हिन ते लॻंदासीं त 1 5 50, बचंदा 2 ऐं हिते थींदा 20, सो 4 5 20 ऐं हिते 7 5 35। उन खां पोइ हाणे असां ॾिसंदासीं त अॻियां कहिड़ो खोड़ो लॻंदो। अॻियां 6 जो कोन लॻंदो, 7 जो लॻी वेंदो, छो 7 हिते बि आहे ऐं 7 14 आहे, 7 ऐं 7 14, 7 जो खोड़ो लॻी वेंदो। असां लॻाईंदासीं 7 जो खोड़ो, 1 ऐं ॿिए 7 14। सो इहो असांजी जेका आहे निस्बत, इन खां वधीक खोड़ा कोन लॻंदा, उनजे करे इहा निस्बत असांजी सादी सूरत में अची वेंदी। 2/1 थी वेंदो, हिते 2/1 अची वियो, हिनखे निस्बत सूरत में असां 2:1 लिखियो। हाणे असां ॿिए तरीक़े सां साॻियो कंदासीं, हीअ निस्बत असांखे मिलियल आहे। हाणे असां छा कंदासीं, जो इन निस्बत खे ॾिसंदासीं त कंहिंसां असां वंड करे सघूं था, ॿिन्ही एलिमेंट्स खे साॻिए अदद सां। सो सिधो साम्हूं नज़र अचे पियो थो त हिन में बि जेको आहे उहो 5 सां वंड थी सघे थी, हिन में खे बि 5 सां वंड थी सघे थी। सो मां सभिनी खां पहिरीं वंड कंदुसि 5 सां। सो हिननि खे मूं 5 सां वंड कई ऐं हिन खे बि 5 सां वंड कयमि, त मूं वटि छा ईंदो। हिन ते जेकॾहिं 5 जो खोड़ो लॻाईंदुसि त असां लॻाए चुका आहियूं पहिरीं, वरी था लॻायूं। 4 5 20, 2 5 10 ऐं हिते थींदो 5 जो खोड़ो 2 5 10, 1 5 5। इहो थियो असां वटि 42 निस्बत 21, हिकिड़ी ॿी निस्बत आई। हाणे हिन ते ॾिसूं छा जो खोड़ो लॻी सघे थो। हिन ते सोचियो छा जो खोड़ो लॻंदो, 3 जो लॻंदो। हिते 6 आहे ॿिन्ही जो जोड़, हिते 1 आहे ॿिन्ही जो जोड़, सो हिन ते बि जेको आहे उहो लॻंदो। सो अचो त हिनखे हाणे असां वंडियूं 3 सां। हिनखे वंडींदासीं 3 सां ऐं हिनखे बि वंडींदासीं 3 सां। 1 त्रिका 3, 4 त्रिका 12 ऐं 7 त्रिका 21। इहो असांजो हिते ईंदो। ॾिसूं था हाणे इहो थोरो असां लिखी छॾियो अॻियां। भला अॻियां अञा वंडे सघूं था, हा वंडे सघूं था, 7 सां त वंडिजे थो न। सो हिनखे बि असां 7 सां वंडींदासीं, हिनखे बि 7 सां वंडींदासीं, त मूं वटि ईंदो 2:1, छो त 2 7 14 ऐं 1 7 7, 2:1 मुंहिंजो जवाबु अची वियो। अहिड़ी तरह असां हिन तरीक़े सां बि हल करे वरितो, सादी सूरत में आणे वरितोसीं। हाणे हिन टे तरीक़े खे ॾिसूं था, इन में असां निस्बत लिखी, उनखे जीअं पूरनि खे असां सादो कयो आहे न, खोड़ा लॻायासीं, उन करे 59 छेद में असां हिन में ॿिन्ही एलिमेंट्स ते खोड़ा लॻाईंदासीं। सो असां वरी खोड़ा था लॻायूं, ॿिनि जो असांखे ख़बर आहे कोन लॻंदो। 3 जो खोड़ो लॻाईंदासीं, 3 जे खोड़े सां थींदो 7 त्रिका 21 ऐं हिते ॿुड़ी थींदी, ऐं हिन ते 3 जो खोड़ो लॻंदो 3 त्रिका 9 ऐं 15 थींदा, 5 त्रिका 15। उन खां पोइ वरी असां खोड़ो लॻाईंदासीं, हिन ते छा जो लॻंदो, असांखे ख़बर आहे त 5 जो खोड़ो लॻी सघे थो। 1 5 5, 4 5 20 ऐं हिते थींदो 7 5 35। वरी खोड़ो लॻाईंदासीं, हिन ते लॻंदो 2 दफ़ा, 2 7 14, 1 7 7। हाणे इन खां वधीक खोड़ा कोन लॻंदा, उनजे करे असांजा जेके आहिनि ही 2 उहे सभिनी खां सादी सूरत में आहिनि। 2 निस्बत 1 उनजो जवाबु थींदो, ऐं 2 निस्बत 1 लिखी छॾियो। ॿारहो अॻियो तरीक़ो जेको असां सिखंदासीं ऐं ॾिसंदासीं, उहो असांखे ख़बर आहे तरीक़ो, उनखे असां जुज़नि जे थ्रू कंदासीं। यानी सभिनी खां पहिरीं असां छा कंदासीं, जीअं पहिरीं सूरत में लिखियो, असां निस्बत खे लिखंदासीं अणपूर जी सूरत में।
उनस जा बि जुज़ा कढंदासीं ऐं छेद जा बि जुज़ा कढंदासीं। जेके असांखे जुज़ा मिलंदा 210 जा ॿियनि सां पहिरीं वंडिबो त 105 ईंदो, 1 ॾूं ॿुड़ी ॾंड जी, छो त हिक ते खोड़ो कोन लॻंदो, उन खां पोइ 5 ॾूं 10। वरी 3 सां वंडे सघिजे थो त 3 सां वंडींदासीं 3 टिका 9, 5 टिका 15, वरी 5 सां वंडींदासीं 7 पंजा 35। इहो असांजो अची वियो हिन जा जुज़ा 2 3 5 ऐं 7। उन खां पोइ हाणे ॾिसंदासीं 105 जा जुज़ा साॻी तरह उहे बि असांजे जुज़ा कढिया त हिन था 3 5 7। सो हाणे असां लिखी सघूं था हिननि जी जाइ ते हिन जा जुज़ा लिखंदासीं 2 3 5 7 ऐं 105 जी जाइ ते असां लिखंदासीं जुज़ा 105 जा 3 5 ऐं 7। हाणे ॾिसंदासीं हिकु जहिड़ियूं शयूं जेके आहिनि उनखे या हिकु जहिड़ा दद उनखे कटींदासीं। 7 7 सां कटिजी वियो, 5 5 सां कटिजी वियो, 3 3 सां कटिजी वियो। हिते छा बचियो 1 ऐं हिते बचा 2। इनखे असां लिखी सघूं था त इहो बराबरि आहे 2 भाङे 1 जे, ऐं इनखे असां जॾहिं असां निस्बत जी सूरत में लिखंदासीं त थींदो 2 निस्बत 1। ॿारो अहिड़ी तरह असां 4 ई तरीक़ा ॾिठा इन्हनि निस्बतुनि खे सादो करण जे लाइ। जेको तरीक़ो तव्हांखे वधीक सवलो लॻे उनखे इस्तेमालु कजो। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी कयूं था। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। खुदा हाफ़िज़।